अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इन्फो। ऐं आहियां अब्दुल क़यूम। अचो त ॻोठ घुमूं। दोस्तो, अॼु ॻोठ जी मौसम तमामु बहितरीनु हुई। आसमान ते कारा बादल छायल हुया। ॻोठ में छोहा, जंहिंखे आंधी बि चवंदा आहिनि, मई ऐं जून में तमामु घणा अचनि था। अॼु बि छोहो हली रहियो हो। हवा तमामु तेज़ हुई ऐं थधी बि हुई, पर मुफ़्त जो पोंडर बि जाम लॻी रहियो हो। राति जो बि आसमान ते बादल छायल हुया ऐं बरसाति बि थी। बरसाति खां बाद सुबुह जो सोलर लाज़मी साफ़ कजे। ॻोठ में बिजली न हुजण करे सोलर तमामु घणो इस्तेमालु थींदो आहे। फणी छो ॿधी था थियो? हिनखे नज़र न लॻे। सुबुह जो माल चारण वारा माल चारण में मसरूफ़ हूंदा आहिनि। सुबुह जो ॻोठ जी ज़मीन में बि चकर ॾिनोसीं। हीअ उत्तरादी सिंध में ज़िले घोटकी जो कपह जो फ़सुलु आहे। हिन साल कपह जो ॿिज तमामु बेकार आहे। ज़मींदारनि खे 2 खां 3 चकर राही करणी थी पवे, पर हीउ फ़सुलु तमामु सुठो थो लॻे। ॻोठ जी वाहिनि ऐं पुलियनि जी हिकु पंहिंजी ख़ूबसूरती हूंदी आहे। दोस्तो, ॿुधायो ही बगड़ो ते तुर घणा पैसा लहे थो? जॾहिं थधी थधी हवा हली रही हुजे, शाम जे टाइम टारियनि जे हेठां वेहण जो पंहिंजो मज़ो हूंदो आहे। उम्मीद आहे दोस्तो ही ॻोठ जी नंढड़ी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।